اگر انہن سبنی شہن کے سبنی سودن کے دالیا بگڑا ہیں گہوا اٹوا چاوروا ہیڈا فلان مٹیریل کو یہ کی سودا ہے کپڑے میں وجھی کرے جے آسان کے گنڈے مضبوط نہ ڈیدا سے سامان ضرور کتنے گری پڑو نماز روزو حج زکات صدقات خیرات تمام حسنات یہ سب سودا ہے یہ شیوں اساں محنت کرے حاصل کیوں تھا تیار کیوں تھا ہانے انہن کے کئی کپڑے میں وجھی کرے انہن کے ذریعہ گنڈ مضبوط انہیں گنڈ کے چیبو عقد یعنی عقیدو جے کرے صحیح ہے مضبوط ہے وہ گنڈ قابو وہ نماز روزو حج زکات صدقات حسنات جیکی بھی خیرات ہیں اللہ کی دربار میں پجدا پر جے گنڈ صحیح نہ ہے رسے دے سامان کری پڑو سامان کری پہ تو اوائیں اساں کھوکھلا انہیں مطابق اساں مسلمان جو جے کو عقیدو آ وہ قرآن مجید فرقان حمید مطابق آ اللہ ہی موکلو آ مسلمانوں ایمان وارو تمہاں کے ہی ہیں خیال رکھنو آ ہی تاں جو خیال مضبوط ہو قرآن مجید میں بھی فرمائے لِتُؤْمِنُوا بِاللَّهِ وَرَسُولِهِ وَتُعَذِّرُوهُ وَتُوَقِّرُوهُ وَتُسَبِّحُوهُ بُكْرَةً وَأَصِيلًا انہی آیت میں اللہ تعالیٰ ٹرے ڳالھيون بیان فرمائے پہریوں عقیدو نمبر بے حضور جی محبت حضور جی عظمت حضور جی تعظیم حضور جو ادب ٹرے نمبر میں بیان فرمائی وَتُسَبِّحُوهُ بُكْرَةً وَأَصِيلًا صبح شام جی عبادت نماز روزو حج زکات صدقات خیرات حسنات جیکی بھی تمام عبادات جے قبولیت جو بنیاد آئے حضور جی تعظیم توقیر ادب احترام رسول اللہ جو ادب احترام نہ ہے تو عبادت جے قبولیت جی پک نہ ہے ادب احترام تنہیں قائم تھیندو جنہیں اسی اللہ جی رسول جے بارے میں عقیدو صحیح رکھندا سی سائیں کریم دنیا میں تشریف فرما تھیا گزرل جمعے تے بھی مویو عرض کیو تا قرآن مجید جے الف لام یعنی الف کا وڈی والناس جے سین تائیں سارے قرآن مجید میں اللہ تعالی حضور جو جمن بیان نہ فرمایا حضور جی ولادت جو ذکر قرآن مجید میں نہ پر سائیں جے اچن جو ذکر آہے ایک جائے فرمائیں بعث فی الامیین رسولا فرمائی تما ان پڑھلن میں پانچو رسول موکلیو ان پڑھلن نے رسول آئیو یعنی پڑھلو آئیو ان پڑھلن نے ایک جگہ تے حضرت ابراہیم علیہ السلام جے دعا جو ذکر کندے فرمائی مجھے دوست مجھے خلیل مجھے رسول پکو دوست وائیں سچو مجھو نبی وفادار مجھو نبی ابراہیم علیہ السلام جو ذکر کندے فرمائیں دعا بھی یا گریں ربنا ربنا وبعث فيهم رسولا منهم يتلو عليهم آياتك ويزكيهم ويعلمهم الكتاب
والحكمة إنك أنت العزيز الحكيم. خلیل اللہ بھی یا دعا کری مجھا بولا ہن اساں جی قوم میں ہکڑو اہڑو رسول موکل. نمبر 2 سورت مائدہ میں اللہ تعالی اñا ودیک اوائیں اساں کے خوشخبری ڈیندے ऐं ॻाल्हि खे वाज़ियो कंदे इरशाद फरमायईं लक़द जाअकुम मिनल्लाहि नूर. और वो जेको सचो रसूल हुस्न जमाल जो शाहकार मां पंहिंजो महबूब तव्हां ॾे मोकिलियां थो त हक़ीक़त में उहो नूर आहे. जा अरसल बअस ये 3 अल्फाज कुरान मजीद में इन्हनि टिनी जो सियाक ऐं सबक इहो आहे त नबी साईं जन दुनिया में आया ईंदो उहो आहे जेको अॻ में ठहियल हुजे, अॻ में पैदा थियल हुजे, अॻ में संवारियल ऐं सिंगारियल हुजे, उहो ईंदो आहे. अवां असां वटि महिमान ईंदा आहिनि ॿाहिरियां खां उहे बि संवारियल सिंगारियल ठहियल ठुकियल पैदा थियल हूंदा आहिनि. अलाह साईं फरमाए थो मां हिननि ॾे पंहिंजो रसूल मोकिलियो आहे. अहिड़ो त हिननि जे मथां मूं अहसान कयो आहे. लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फीहिम रसूला. अहिड़ो त मां ईमान वारनि जे मथां अहसान कयो आहे जो उन्हनि ॾे मां पंहिंजो रसूल मोकिलियो थमे. पैदाइश जो ज़िक्र न आहे, मोकिलण जो ज़िक्र आहे. कीअं आया इन ॻाल्हि खे हाणे वाज़ियो करिणो आहे. साईं जन जो अचण मुबारक कीअं हुयो, कहिड़े तरीक़े सां आया, कीअं संवारजी आया, जन वटि आया, उन्हनि कीअं पंहिंजो पाण खे तयारु रखियो. इहे 2-4 ॻाल्हियूं कंदासीं थोरी नशिस्त में. 27 रजब शरीफ़ जी राति हुई, खम्स जो ॾियारो, जुमे जी राति हज़रत बीबी आमिना सां अक़द थियो हज़रत अब्दुल्लाह जो गंढिया पाण में. अब्द मनाफ खे हुया 2 पुट, वहब ऐं वुहैब. वॾो हुयो वहब ऐं नंढो हुयो वुहैब. वहब जी न्याणी आमिना. इब्न असाकर वारे भी लिखियो आहे त जॾहिं आमिना साण पैदा थी तॾहिं बि अल्लाह ख्वाब में हज़रत वहब खे अमर फरमायो त न्याणी पैदा थींदे नालो रखजांसि आमिना. आमिना छो नालो रखेसि? वाह वाह, ॼण त एगो हुयोसि ई कोन्हे सुभाणे हिनखे लिकाए रखो. आमिना नालो छो रखेसि? तारीख़ जा किताब, अरब जी वॾी डिक्शनरी आहे अल मुंजिद, उन में लिखियो आहे त आमिना लफ़्ज़ जी माना आहे ईमान वारी. नालो अहिड़ो इंतिखाब थी वियो तव्हां त अॻियां पोयां इन में शक न करनि त हे काफ़र हुया कहे न. नालो अहिड़ो इंतिखाब हो. आमिना ईमान वारी आहे. साईं जन जे वालिद गिरामी जो नालो अब्दुल्लाह. इहो अखर बि पंहिंजो पाण ॿुधाए थो. अब्दुल्लाह माना अल्लाह जो बानो है, मुशरिक न आहे. अॻे नाला रखंदा अब्दे वदूद, अब्दुल वुद, अब्दे काबा, अब्दुल शम्स, अब्दुल उज़ा, अब्दुल लात, अब्दुल मनात. इहे नाला रखंदा आहिनि. बुतनि जा नाला आहिनि. पर साईं जन जे लाइ बि नाले जो इंतिखाब थियो त पीउ जो नालो अब्दुल्लाह हुजे, माउ जो नालो आमिना. पीउ अल्लाह जो बानो आहे ऐं माउ ईमान वारी आहे. हूअं बि अवां असां भाॼी खाईंदा आहियूं त गंदे वटे जे अंदरि करे ॿोड़ कोन विझंदा आहियूं.
انہیں کے وری ॿीहर धोई ॿोई साफ़ कंदा आहियूं। अगरि ख़दशो हूंदो आहे त वरी धोई त पोइ साबुण वाबुण हली मांजे तयारु करे पोइ हुन में विझंदा आहियूं भाॼी। अम्मा आमिना जे रहम मुबारक में हज़रत अब्दुल्लाह जे पेशानीअ में हज़रत हबीब करीम जो नूर मुबारक आयो। छा अल्लाह ताला गंदे वटे जे अंदरि रसूलुल्लाह जो नूर रखायो हो? छा उहे मुशरिक हुया? मुशरिक माना गंदो। कुरान मजीद में फरमाए इन्नमल मुशरिकून नजसुन फला यक़रबुल मस्जिदल हराम। मुशरिक त आहे ई पलीत, उन खे मस्जिद जे अंदरि अचण जी इजाज़त न आहे। हे त पाक हुया भई। 27 रजब शरीफ़ जी राति हज़रत अब्दुल्लाह ऐं बीबी आमिना जो पाण में जीअं जो गांडा पहुचियो। ज़ाल मुड़स पाण में शरीयत मुताबिक़ जीअं जो मेलाप कयूं। हज़रत अब्दुल्लाह जे पेशानीअ मां नूर मुबारक मुंतकिल थी करे हज़रत आमिना जे रहम में तशरीफ़ फरमा थियो। और महिल आसमाननि में ऐलान कराया विया। सिदरतुल मुंतहा ताईं मलाइक अल्लाह जे अमर सां ख़ुशख़बरी ॾियण जे लाइ के हेठि पिया अचनि त के मथे पिया अचनि। आवाज़ ॾिना विया त युनादी मुनादिम मिनस समा इन इस्तक़र्र नूर मुहम्मदन फी बतन उम्मे आमिना। सभिनी आसमाननि में ऐलान थी विया। चवे मलाइकनि पाण में भाकुर पाता, हिक ॿिए खे मिठियूं ॾिनऊं, मिठाइयूं विरायूं। मलाइक खाइण खां त पाकनि, पर ख़ुशख़बरी में ईअं थींदो आहे अदा मिठाइयूं विरायूं, हिक ॿिए खे गुल पारायूं, हिक ॿिए खे भाकुर पातऊं, मिठियूं ॾिनऊं, बोसा ॾिनऊं, हथ मिलायूं, मरहबा मरहबा चयूं, लख लख मुबारकूं। कायनात जो सरदार ऐं पगदार जंहिंजे करे रब रहमान आसमान ज़मीन जन्नत ऐं मलाइक हूरा ऐं गिलमान जंहिंजे करे जंहिंजे नूर मां पैदा फरमाया। अॼु उन जो नूर मुबारक वालिदे मोहतरम मां मुंतकिल थी करे वालिदा माजिदा में तशरीफ़ फरमा थियो आहे। हेठि वरी ईअं थियो ज़मीन ते बि पढ़ो घुमायो। कुरान मजीद में फरमाया वलम यरौ इला तैर फौक़हुम साफ़ातिन व यक़बिदन मा युमसिकुहुन्न इल्ला अर्रहमान इन्नहु बिकुल्लि शैइन बसीर। आसमाननि खां हेठि ऐं ज़मीन ऐं आसमाननि जे विच में वरी इहे पड़ा घुमाया विया त साईं जन अन क़रीब दुनिया में तशरीफ़ फरमा थियण वारा आहिनि। इहे पखी आसमान में उॾामनि पिया, ओलह वारा ओभर वारनि खे, उत्तर वारा ॾखण वारनि खे हिक ॿिए सां गलो गले में मिलाए करे कन में मुबारक ॾींदा वञनि पिया। मरहबा 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 मरहबा। अन क़रीब कायनात जो पगदार ऐं तज ताजदार हुजूर सरवरे कायनात सैयदुल मुरसलीन दुनिया में अन क़रीब तशरीफ़ फरमा थियण वारा आहिनि। 12 रबिउल अव्वल शरीफ़ जी राति हुई, सूमर जी राति। साईं पंहिंजे कमरे जे अंदरि हेठि नंढियूं नंढियूं अॻे मसेरियूं हूंदियूं, फुट ॾेढ जा खटा, फुट ॾेढ फुट जी, उन नंढड़ी पंहिंजी मसेरीअ ते खट ते सुती पई हुई। सीरत जा किताब मकाला निगार लिखंदा कि अचानक ख़बर तॾहिं पई जो साईं जो कमरो बि सफ़ा रोशन थी वियो, ख़ुशबू सां बहकजी वियो। हीअं जो साईं नज़र जो करे कमरे जे इन्हनि रोशनदाननि मां त सॼे शहर मके में राति जे पहर में रोशनी, राति जा 2 पिया थियनि, 2 बजे राति जो एॾी रोशनी ॼणो सिजु निकितो पई। साईं फरमाए थी मां हैरान थियुसि, अधु राति जो हे छा रंग आहे? इहो त ॿुधोसीं त राति जो चंड किरण थींदी आहे त ऊंदहि थी वेंदी आहे,
روشن ॾिहाड़े में सिज किरण थी वेंदी आहे त रोशन ॾींहुं बि अंधेरे में अची वेंदो आहे। राति जे अंधेरे में एॾी रोशनी या काॾो आहे। फरमाए लतुख़रिज अन्नास मिन अज़्ज़ुलुमात इलन नूर इला सिरातिल्लाहिल अज़ीज़िल हमीद। और ये बाबरकत ऐं चमकंदड़ ऐं महकंदड़ जिस्म ऐं चेहरे वारे जी अनकरीब दुनिया में आमद थियण वारी हुई, जंहिंजे अचण जी ख़ुशीअ जे अंदरि सारे मके खे रोशन कयो वियो। इहा उन जी चमक ऐं दमक आहे। अञा मां गणतीअ में हुयसि त कीअं मसइलो थियो आहे, ख़बर तॾहिं पई ॾिसां त हिकिड़ो ख़ूबसूरत जवान सॼी ज़िंदगीअ में मां हुनखे कॾहिं ॾिठो ई न। अलाए त कहिड़े सफ़र तां आयो हो, दहियत कलबी वांगुरु, पर हुनजे न ॾाढ़ीअ ते गुबार हुया, न पटके ते गुबार हुया, न वारनि ते, न जिस्म ते, कपिड़ा बि साफ़ शिफा चिमकंदड़। अलाए कहिड़ो महिमान आहे, कहिड़ो अजनबी आहे। हिकिड़े हथ में खीर जो प्यालो अथसि, हिकिड़े हथ में माखीअ जो। मूंखे चवणु लॻो, आमिना साईं, अल्लाह ताला मूंखे मोकिलियो आहे, मां रूहुल अमीन आहियां, जिब्रील आहियां। ताजदारे कायनात जी दुनिया में आमद थियण वारी आहे। अॻ अॻ में उन जा इंतज़ामात थियण शुरू थी विया आहिनि। तुंहिंजे घर जे चौधारी छत जे मथां सॼे शहर मके जे अंदरि हर जगह जे मथां गार्ड, आसमानी गार्ड भेजी विया आहिनि। नूरानी मलाइक तलवारूं उगाड़ियूं करे म्याननि मां कढी इंतज़ार में बीठा आहिनि त जे शयातीन सॼे शहर मके मां भॻा हलिया वञनि। ओॾा मथां गार्ड लाथा विया आहिनि हुनजे इस्तक़बाल जे लाइ। हे ॿ प्याला खणी आयो आहियां, हिकिड़ो खीर जो आहे, हिकिड़ो माखीअ जो आहे। जेको मां पसंदि फरमायो पीओ। साईं फरमाए थी त मूंखे खीर जे तरफ़ उनसियत पैदा थी। चईमांसि, हे मूंखे ॾे। खीर जो प्यालो वठी करे मां जॾहिं जो पीतो त उन जी थधाण तबियत में महसूस थी। पूरो जिस्म ॼणो हल्को थी। अॻ में ई त साईं करीम जे पेट में रहण जे करे कंहिं बि क़िस्म जा मुआमलात हेठि मथे न हुया। जो ॿार माण्हुनि खे हूंदा आहिनि, पेट वॾो थी वेंदो आहे, घुमण फिरण में उथण वेहण में तकलीफ़ थींदी आहे। साईं फरमाए थी 9 महीना आहे शहज़ादो मुंहिंजे पेट में हुयो, पर पेट पेटनि जहिड़ो वधियो बि कोन। जॾहिं वधियो ई कोन त घुमण फिरण में तकलीफ़ छाजी। मानी बचाइण, घड़ा खण, हे खण, हो खण, मलाइक बीठा आहिनि चौधारी पासे। जेको कमु कयां उहो मूंखां हथ वधाइण खां अॻ में थी पियो वञे। बीठा आहिनि नौकर, बीठा आहिनि। आसमाननि मां जेके अल्लाह ताला ख़ादिम रवाना फरमाया उहे ख़िदमत में मामूर थियल आहिनि। घर में बुहारीअ जो इरादो पई कयां त घर साफ़, छंड फूक जो इरादो कयां त छंड फूक, कपिड़नि धोअण जो इरादो कयां त कपिड़ा साफ़। आसमान मां जेके रब रहमान लाथा त मुंहिंजो पीउ हुनजे बदन मुतहरा मुक़दस में आहे त आमिना खे कीअं तकलीफ़ ॾियूं। वीचार जहिड़ी ॻाल्हि आहे त जंहिं आमिना साइण अम्मा जे पेट मुबारक में हुज़ूर जनून खे कंहिं क़िस्म जी तकलीफ़ न आहे। उन खे तकलीफ़ुनि खां आजो कयो वियो, पर उहो नबी दुनिया में अचण खां बाद तो असांजे लाइ परेशान हुआ। अॻिते जुमिलो तव्हां सम्झी था वञो क्वेश्चन वारो। खीर वठी करे जीअं मां पीतुमि सॼी तबियत हले। असां बि राति जो सुम्हण महिल खीर पींदा आहियूं त तबियत थधी थी वेंदी आहे। अल्लाह ताला उन जे लाइ क़ुर मजीद जे अंदरि फरमायो, मिम बैन फरसिन व तमिन लबनन खालिसन
छेणे ऐं रत जे विच विच मां हिकिड़े पासे खां छेणो आहे ॿिए पासे खां रत आहे। छेणे जे विच विच मां पीअण वारनि जे लाइ थधो मिठो ऐं खाटो ऐं फरत ॾींदड़ खीर पैदा फरमायो आहे। इहा मां रब्बुल आलमीन जी इहा ई त तौहीद आहे जो हिकिड़े पासे खां छेणो आहे ॿिए पासे खां रत आहे। छेणे जो यानी गोबर जो रंग पंहिंजो, हुनजी बूइ पंहिंजी, हुनजो ज़ाइक़ो पंहिंजो, रत जी रंग पंहिंजी, ज़ाइक़ो पंहिंजो, हुनजी बूइ पंहिंजी, ॿई अलॻि। उन्हनि ॿिन्ही जे विच मां रब रहमान तव्हां पीअण वार जे लाइ मिठो थधो ऐं प्यारो खीर पैदा फरमायो आहे। न हुन जो रंग हिन में थो अचे न हिन जो रंग हिन में थो अचे। अहिड़ी तरह क़यामत जे ॾींहुं मां ईमान वारनि खे मुनाफ़िक़नि ऐं ख़बीसनि खां बि ईअं जुदा करे छॾींदोमांसि। मोमिन अलॻि हूंदो, मुनाफ़िक़ ऐं ख़बीस अलॻि हूंदो। हत्ता यमीज़ल ख़बीस मिन अत-तय्यिब, ख़बीस अलॻि, मुनाफ़िक़ अलॻि ऐं ईमान वारा अलॻि। तबियत थधी थी वई, हज़रत जिब्रील चवण लॻो साईं हाणे तव्हां बिस्तरे ते आराम कयो। साईं करीम जे आमद जो वक़्तु अनक़रीब अचण वारो आहे। ख़बर तॾहिं पई जो जिब्रील सां गॾु गॾु मुंहिंजे कमरे जे अंदरि चौधारी मलाइकनि जी जमियत पुॼी वई। बसि इन अञा ख़्याल ऐं इरादे में आहियां, ॾिसां थी पई। ख़बर तॾहिं पई जो मुंहिंजे पेट मुबारक मां नूरानी शुआ ॿाहिरि तशरीफ़ फरमा थियो। हिकिड़ी वॾी हिकिड़ी चमक थी वई। पहिरियों कमरो त अञा चमके पियो, अञा उन खां वधीक चमक पैदा थी वई। कंहिं बि क़िस्म जी का बि तकलीफ़ ऐं तबियत में हरारत महसूस न कयमि। चमक थियण खां पोइ हेॾे हेॾो जे ॾिसां त मुंहिंजे कमरे में हाणे मलाइक नज़र न पिया अचनि, 4 औरतूं सिर्फ़ मुंहिंजे कमरे में नज़र आयूं। हज़रत आदम अलैहिस्सलाम जी घरवारी अम्मा हवा साइण, ज़ालिम फिरौन जी घरवारी बीबी आसिया साइण, हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह जी ज़ौजे मोहतरमा अम्मा हाजिरा साइण, हज़रत रूहुल्लाह ईसा अलैहिस्सलाम जी वालिदा माजिदा अम्मा मरियम साइण। ही अद में ही पर्दो करे चुकी हुयूं, जन्नत में हुयूं। अल्लाह ताला उन्हनि चइनी पाकबाज़ ऐं भलारनि औरतुनि खे आमना साइण जे दाइफ़े जे लाइ जन्नत मां रवानो फरमायो। वञो मुंहिंजे महबूब करीम जी वालिदा माजिदा जो दाइफ़ो कयो। छा जो दाइफ़ो? ख़िदमत लाइ आहियूं। ॿार ॼमंदा आहिनि, ॿार निकिरंदो आहे त उन नालो कटियो वेंदो आहे। उहो बि न हुयो। शहज़ादो दुनिया में आयो, सिर्फ़ नूर जो चमकाट हुयो, हेॾो चमको थियो। उन्हनि दाइनि खे चवनि त भला ॾिसो, चए शहज़ादो दुनिया में तशरीफ़ फरमा थियो आहे, खणी जो खणी झोल में जो रखां त सुभान अल्लाह। वाह जो शहज़ादे जी चमक, चेहरे मुबारक जी एॾी त चमक मुबारक निकिती मुंहिंजे अखियुनि मुबारकुनि जे मथां जो पई। उन चेहरे जी चमक, चेहरे जे हुस्न ज़माल मुंहिंजे अखियुनि जा पर्दा अहिड़ा त हटाए छॾिया जो अदा अलहा मिन्हु क़ुसूर शाम। उन बिस्तरे ते आहियां हीअं जो नज़र कयां, हीअं जो मां नज़र कयां, हीअं जो मां नज़र कयां त हज़ारे मेलनि जे फासिले ते मुल्क शाम जूं माड़ियूं मां पंहिंजे बिस्तरे ते पई ॾिसां। एॾो हुनजो हुस्न ऐं जमाल साईं, एॾो हुस्न ऐं जमाल। पर उन जी जेका नूरानियत, उन जो फैज़ जिन अल्लाह जे बाननि जे दिलनि मुबारकनि में मौजूदु आहे, त उन्हनि जे कैफ़ियत जो बि असां अंदाज़ो न लॻाए सघियो आहे। त उन्हनि जे चश्माने करम जो छा कमाल आहे। हिकिड़ी दाईअ खां पुछुमि भला हिन जी, छो त मके पाक में इहो ई मामूल हुयो जे असां वटि आहे, ॿार जो नालो कटियो वेंदो आहे। अब अंदरां ॿार आयो आहे, हिन खे वेंजारियो सेंजारियो, मथां पाकाई नापाकाई जो ख़्यालु हुजे। हिन जी बाबा वार वग़ैरह कूड़ाइणा आहिनि, साफ़ु करिणो आहे, हे कमु आहे, हे कमु आहे। दाईअ खे चुम त भला हे दाईअ ॻाल्हाए करे चयो त साईं नारे खां बि पाप आहे, तोहरो बि थियल अथसि।
وہجان جی بھی ضرورت نہ تھے اندرا جی تشریف فرما جی ہوڑا آیو ہوڑا جی جو آیو جو تمہاں سمجھو تھا تے بارن جے جمن وارن بارن جی کیفیت الگ اچن وارے مانو جی کیفیت الگ وہجارلو سینجارلو کجر لگل تو پھنی پاتل تو مشک انبر ان کے مہکیو پیو طبیعت اشاج پشاچا نارے جو تو سوال ہی پیدا نہ تو دے پیو جسم مبارک میں گندگی جو تو سوال ہی پیدا نہ تو دے پیو اللہ سے فرمایو تے یو جاؤ نہ یو آیو جمن وارن جا اصول الگ ہیں اچن وارن جا اصول ہیں قاعدہ الگ ہیں پر اے ماں دنیا میں ایکڑو پانچو قانون پورو کیو تو بار ماں جے پیٹا ہیتا ہیں جمدا ہیں پر اساں پانچے محبوب کے ماں جے پیٹا دنیا میں تشریف وٹھی آیا ہوں ان کے آندو آئے صاحب بابا ایکڑو مہمان وا کراچی کا لاہور مدد کی سائیں جن ایڈے دنیا میں تشریف فرما تھا ہزاریں سالن کا وڈی فارس یعنی ایران میں بادشاہ جے بنگلے جے اندر باہ جو اڑاہ کرندو جے ہزارن سالن کا وڈی پوجا تھی ہزاریں سالن کا وڈی باہ جو اڑاہ یعنی آتش کدو کریو ہکڑے منٹ جے لا بھی کدے نہ وسامیو ہو سائیں جن جی جے دنیا میں تشریف فرما تھا وہ ہزاریں سالن وارو باہ جو اڑاہ ٹھکا جو تو ایک دم وسامی وہ اڑا ایک دم وسامی بادشاہ فارس جو بادشاہ یرد جرد وارا شیروے وارا نو شہرمان وارا ان جی اولاد وارا پریشان اے ہزاریں سالن کھاندی ابن ڈاڈن نڑ ڈاڈن دھڑ ڈاڈن پڑ ڈاڈن چڑ ڈاڈن گوڑی برے دو پیو یہ اچانک وسامی پیو ارے فلانا باہ گھٹو دی سائیں ایڈیوں کاٹیوں ایڈا بنڈت دی شی پچھو وسامیو وارو وٹ وٹ تھی ویو نیمال انن نجوما کائن علمن وارا فلکیات جا ماہر ستارن جا ماہر برجن جا ماہر ہتھن جا ماہر انن گھرایا وارو کیوں ساچا لگایو چکر چاہے وٹ وٹا تھی وی انن ماں وڈے میں وڈو کائن کتاب لکھن دا اس قف نالو سے الف سین قاف پہ ایک نقطہ ہے اس قف نالو جے وہ قائن بادشاہ جگہ اٹھی بیٹھو چون لگوس بادشاہ سلامت جان جی اول امان دے ت گال سچ بدھایا امان دی سائیں جان جی امان ڈنی دی ت سچ جو آت توریت میں انجیل میں زبور میں 120 صحیفن سا گڈو گڈ اساں جو علم ایو بدھائے تو ت شہر مکے جی اندر آخری زمانے جو نبی اللہ جو محبوب تشریف فرما تھوا بس آنے تہاں جی حکومت ختم آس ساری کائنات میں شیطان جی حکومت جو جھنڈو کریو مدینے وارے سائیں جو جھنڈو قیامت تائیں بلند و بالا تھی ویو الاسلام یعلو ولا یعلا علیہ اسلام ہر وقت بلند رہدو جے بھی اسلام کے بلند کہوا قیامت تائیں اوے بھی بلند و بالا رہدا آخری آیت پڑھو بدعا پڑھو قرآن مجید میں فرمائی هو الذی ارسل رسوله بالهدى ودین الحق لیظہرہ علی الدین کلہ وکفی باللہ شہیدا اللہ تعالی حق سچ تھا پانچے رسول کے موکلیو رب رحمان فرمائے تو انہی گال جو ماں اللہ گواہ کافی آیا مجھا دوست مجھا مہربان بھا اللہ سبحانہ وتعالی وتقدس سماجی متا مجھے متا پاجو فضل کرم فرمائے رحمت نے برکتن جو نزول فرمائے زندگی رہی اندر جمعے تھے وما توفیق الا باللہ اللہم صلی علی سیدنا و مولانا محمد و آلہ و صحابہ سیدنا اللہ سے دا سمون جے دعان کے مستجاب سبنی جا ٹکڑا درد تکلیف و مشکلات سب درد دنیا آخرت جو بھلائیوں میں کامیابی نصیب فرما یا اللہ کریم سبنی جے رزق میں روزی میں برکت نصیب فرما سبنی بیمارن کے صحت کاملہ عاجلہ نافیہ شافیہ مستمرہ عطا فرما اساں دے بچن دے اساں دے گھرن دے خیر فرما حضور کی محبت تابعداری نصیب کر قرآن پاک کے متھا محبت عطا نصیب فرما
اللهم صل على سيدنا و مولانا محمد وآلہ وصحبہ اجمعین آمین لا الہ